नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा आहियूं। राणीपुर जे मीरान मुहिद्दीन लाइब्रेरी खे जदीद बणाइण लाइ यूथ ऑफ राणीपुर उस्तादनि, शागिर्दनि, सियासी, समाजी, मज़हबी अॻवाननि, शहरियुनि ऐं ॿियनि पारां पब्लिक पार्क राणीपुर खां प्रेस क्लब ताईं सख़्त नारेबाज़ी कंदे एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी क़यादत यूथ ऑफ राणीपुर जे सदर फयाज़ हुसैन कई। रैली में मौजूद अॻवान राणीपुर खे लाइब्रेरी ॾियारण लाइ उबधाड़ींदड़ नारा हंया। इन मौक़े ते यूथ ऑफ राणीपुर जे उस्तादनि, शागिर्दनि, सियासी, समाजी, मज़हबी अॻवाननि ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो शहर राणीपुर तालीम जे हवाले सां ज़िले खैरपुर में मशहूरु आहे। शागिर्द तालीम हासिल करण जे लाइ खैरपुर ज़िले जे कुंड कुर्छ मां अची करे तालीम हासिल करनि था, पर राणीपुर में लाइब्रेरी जूं सहूलियतूं अणपूरियूं हुजण जे करे शागिर्द पेट्रोल पंप्स या वरी होटलुनि ते वेही करे पढ़नि था। हिननि वधीक चयो, राणीपुर हिकिड़ी नंढड़ी लाइब्रेरी मौजूदु आहे जंहिंखे बाअसर माण्हुनि पैसनि जे लालच एवज़ राणीपुर जी लाइब्रेरी खे ख़तमु करे उते दुकाननि जी अदावत क़ाइमु कई वञे थी, जंहिंजी असां सभु मज़म्मत कयूं था। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, वज़ीर आला सिंध, राणीपुर जे चूंडियल नुमाइंदनि, MNA पीर सैयद फज़ल अली शाह जिलानी, MPA पीर सैयद प्यार अली शाह जिलानी ऐं ॿियनि वस वारनि खां राणीपुर जी लाइब्रेरी खे जदीद ऐं वसी बणाइण जो मुतालबो कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।